अहबाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि व फुक़राए तरीक़तिहि अजमाईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरानिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व अक़ीमुस सलात व आतुज़ ज़कात वरकऊ मअर राकिईन। सदक़ल्लाहुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिन शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। वडा वण वण कारजा जिते नांग सुझन नीला अदियों अब्दुल लतीफ चे उत कया है कलन हिला। जिते कुड़मन कबीला उते रहबर रस जिराह में। वडा वण वण कारजा जिते वाटन तेवारी आडा लक लतीफ चे ब्या पर सुजन बारी। मंज़ल जी मारी थो कादिर के चिरसा। वडा वण वण कारजा जिते पानी खयम न पा। जबल जलदायों करे तिख दिखारे ता। लगन लुको लतीफ चे माज़ूरन मथा उते होता ओडो आज ते हूँ दिस है कली। हमद ऐं सना खां बाद मीरे महफिल व सदर जलसा हजरत अल्लामा व मौलाना किबला सैयदी व सनदी किबला साईं मौलाना मोहम्मद इसहाक कुरैशी दामत बरकातुहुल आलिया व वाजिबुल एहतराम हजरत अल्लामा व मौलाना बिरादर में मोहतरम किबला साईं मौलाना मोहम्मद पुनहल खान नईमी ज़ीद मजदूह वाजिबुल एहतराम हजरत अल्लामा व मौलाना बिरादरम मौलाना गुलाम हैदर। ऐ मुझा प्यारा मुसलमान भाईरो अजीजो दोस्तो, अल्लाह रब्बुल आलमीन जे पाक मुक़द्दस कलाम चंद मारूज़ात तवा प्यारन मुसलमान भाईरन जी खिदमत आलिया में तिलावत कया आहिन। दुआ फरमाइंदा अल्लाह रब्बुल आलमीन तिलावत कयल आयत करीमा जो तर्जुमो ऐं उन्हीं सां मुतअल्लिक़ चंद मोहब्बत वारियूं ॻाल्हियूं तव्हां प्यारन मुसलमान भाइरनि जी ख़िदमत में अर्ज़ करण जी तौफ़ीक़ अता फरमाए।
बुद्धि करे समझी करे मूं समेत अल्लाह तबारक व ताला तवां सां सभिनि खे उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। मूंखे यादि आहे अॼु खां 2 या 3 साल पहिरीं चाचा मोहम्मद अयूब जे घर असांजो प्रोग्राम हो ऐं उन वक़्त में हज़रत अल्लामा व मौलाना शेखुल हदीस व तफसीर क़िबला सैयदी व सनदी व उस्तादी क़िबला साईं अब्दुल मजीद कुरैशी दामत बरकातुल आलिया पाण तशरीफ़ फरमा थिया हा ऐं साईं जन लंगर तनावल फरमाए संदन तबियत नासाज़ हुई पाण फरमाई तो असां वञूं था पर हिते तव्हां खे जेका तकरीर करणी आहे सा नमाज जे मुतालिक करणी आहे। ऐं पोइ उन वक़्त में साईं जे हुकुम ते अल्हम्दुलिल्लाह असां अमल कयो। असांजा उस्ताद आहिनि, असांजा वॾा आहिनि, असांजी पूरी अहले सुन्नत व जमात जा सरमाया आहिनि। धनी दर दुआ है अल्लाह तबारक व ताला साईं जिन के शिफा कामिला आजिला नसीब फरमाए ऐं रब्बुल आलमीन क़िबला से काजी अब्दुल मजीद कुरैशी दामत बरकातुल आलिया जो सायो अल्लाह पाक तां देर अहले सुन्नत व जमात कायम ऐं दाइम फरमाए। ऐं अज जॾहिं असां मस्जिद शरीफ में आयासीं पे त हज़रत अल्लामा व मौलाना मखदूमी व मोहतरमी क़िबला से मौलाना मोहम्मद इसहाक भी मूंखे इहो हुकुम फरमाए तो सही मस्जिद त ॻोठ वारनि तमामु बहितरीन बनाए छॾी आहे पर मस्जिद नमाज़ी लाइ सिगे पई। प्यारा दोस्तो मस्जिद जो बनाईंदो आहे हुजूर जी हदीस सां मन बना लिल्लाहि मस्जिदन बनल्लाहु लहू बैतन फिल जन्नह औ कमा क़ाल अलैहि सलातु वसलाम। मदीने जे साईं फरमायो तो जेको अल्लाह जी रज़ा ख़ातिर मस्जिद बनाईंदो आहे अल्लाह ताला उन जे लाइ जन्नत में हिकिड़ो महल तैयार कराईंदो आहे। ऐं मस्जिद बनाइण इहा अहले ईमान जी निशानी आहे, अहले ईमान जी निशानी आहे। ऐं मस्जिद बनाए वरी उनके आबाद ऐं रोशन करण इहो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ग़ुलामन पतंग ऐं परवाननि जी निशानी अलामत आहे। ऐं इहो यादि रखिजो त मस्जिद जी जेका ज़ीनत मस्जिद जो जेको सिंगार आहे उहो रोगन रंग बलफ बिजलियूं इहे नाहिनि, तव्हां जमाती आई। मस्जिद जे करे बनी पई हुजे को नमाज पढ़ण वारो न हुजे त उन मस्जिद जो को फ़ाइदो न आहे। ऐं हीअ जेका मस्जिद आहे इहो अल्लाह जो घर आहे। उलमा ने लिखियो आहे, बुज़ुर्गनि फरमायो आहे किताबनि में तो जेका मस्जिद जे इलाइके में बनबी आहे उहे इलाइके वारा जेतिरो मस्जिद के आबाद कंदा आहिनि इहा मस्जिद अल्लाह जो घर रब जी दरबार में उन ॻोठ वारनि जी सलामती जी दुआ घुरंदी आहे। ऐं अल्लाह इन्हनि खे सलामती ॾे, इन्हनि खे अमन ॾे, इन्हनि जे मथां रहम फरमा जिन मूंखे आबाद ऐं रोशन कयो आहे। पर जेकॾहिं मस्जिद खे वीरान कबो अल्लाह न करे तो उहा मस्जिद उन ॻोठ वारनि जे लाइ अल्लाह जी दरबार में बद दुआऊं ॾींदी आहे। अल्लाह पाक तव्हां सां सभिनि खे रब जे घर मस्जिद खे आबाद करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। तारीख़ हिंदुस्तान में ईंदो आहे त शाहजहान बादशाह उन हिकड़ी आलीशान मस्जिद तामीर कराने जो इरादो कयो। किन बुजुर्गन इन के आलमगीर बादशाह ना भी इन हिकायत के मनसूब कयो। पर मूं जे किताब में पढ़ी उनमें शाहजहान बादशाह जो हवालो हो उन जे नाले से लिखियल। तो उन मस्जिद तैयार कई पर उन ऐलान यो कयो त हिन मस्जिद में केर पंहिंजो रुपयो भी न मिलाए। मां पंहिंजे खर्च ते अल्लाह जे घर मस्जिद के तामीर करण चाहियां थो। बादशाह जो ऐलान थी, मस्जिद की तामीर शुरू थी। मस्जिद जो जो राज़ो हो जो मिस्त्री कम करण वारो हो
उन के बुजुर्ग खां ॿुधो हो के आलिम खां ॿुधो हो त जेको मस्जिद में हिकिड़ी सिर हिकिड़ो बिलाक लॻाईंदो आहे त अल्लाह पाक उन जे लाइ बि जन्नत में महल ठाराईंदो आहे। उचारो गरीब हो, उन जे तरफ पैसा कोन हा, मजदूरी कंदो हो। उन जी घर वारी मोमिन हुई। जेकॾहिं वो 50 रुपया मजदूरी खणी वेंदो त घर वारी 40 रुपयनि जो राशन वठंदी ही, 10 रुपया रखी छॾींदी। ऐं जॾहिं उहे चंद पैसा जमा थिया ऐं इहो शख्स मस्जिद जो राज़ो हो, कारीगर हो, वो कम कंदो हो। घर वारी चयो त मुंहिंजे तरफ़ां हिकिड़ी सिर वठी इन मस्जिद जे बुनियाद में लॻाए छॾ। उन चयो माई मुंहिंजो मथो थी कढाई, मजूरी लगी पई आहे, बादशाह ऐलान कयो आहे कम तां कढी छॾींदो, लिकाए छुपाए खणी वञ, अल्लाह भरम रखंदो। ऐं हुन छा कयो, हिकिड़ी सिर वठी कपड़नि में लिकाए, पाण मजदूर हो, कारीगर हो, मस्जिद शरीफ जे दीवार में लगाए छॾी। रात जो बादशाह सुतो, ख्वाब ॾिसे त जन्नत में आलीशान महल बनियो। ऐं पुछा कई इहो महल कंहिंजो आहे त ॿुधायो वियो त हिंदुस्तान जो बादशाह शाहजहान बादशाह आहे। उन अल्लाह जी रज़ा जे लाइ मस्जिद ठाराई है, अल्लाह पाक उन जे बदले में यो जन्नत जो महल उन जे लाइ तैयार करायो है। वरी जो बादशाह अॻियां हलियो त उन ही महल जहिड़ो हू बहू साॻियो ॿियो महल बनियो। पुछा कि इहो महल कंहिंजो आहे? ॿुधायो वियो त उन शाहजहान बादशाह जी मस्जिद में जेको मजदूर कारीगर कम कंदो आहे, इहो महल उन जो आहे। बादशाह चयो त मां त उनखे मजदूरी ॾींदो आहियां, पैसा ॾींदो आहियां, उनखे महल कीअं मिलियो? ॿुधायो वियो त बादशाह तूं त उनखे मजदूरी पैसा ॾींदो, पर हुनजी अक़ीदत हुई ऐं इन हदीस ते उनजो ईमान हो त मदीने जे मीर फरमायो जेको मस्जिद तामीर कंदो आहे, अल्लाह पाक उन जे लाइ जन्नत में महल तैयार कंदो आहे। उन लिकाए छुपाए हिकिड़ी सिर इन में लॻाए छॾी, अल्लाह पाक हिकिड़ी सिर जे बदिले उनखे जन्नत जो महल अता फरमायो। वो बादशाह हो, उन छा कयो, जेका मस्जिद तामीर थी उनखे वरी भी शहीद कराई। शहीद कराए ऐलान कराई त बाबा जेको हिन मस्जिद में पंहिंजो हिस्सो मिलाइण चाहे तो वो पंहिंजो हिस्सो मिलाए सघे। को बिलाक ॾे, को सिरूं ॾे, को पत्थर ॾे, को सीमेंट ॾे, जेको भी ॾियण चाहे तो ॾे, ताकि हिन मस्जिद जे बदले सिर्फ मो बादशाह जान के जन्नत जो महल न मिले, बल्कि मुझी पूरी कौम के जन्नत जो महल मिले। अल्लाह जा घर ये मामूली शे ना है। मदीने जे साईं फरमाए त जॾहिं जन्नत खां गुज़रंदा आहियो त जन्नत में दाखिल थी वेंदा। जन्नत खां गुजरो, जन्नत में दाखिल थियो। प्यारा दोस्तों बुजुर्गो असाब अर्ज कयो, या रसूल अल्लाह, या हबीब अल्लाह, अवां जो फरमाना जन्नत सते आसमानन खां मथे आ। दिलबर असां त ज़मीन ते हलंदा आहियूं, जन्नत किथे आहे? मुझे महबूब मदीने वारे फरमायो, मुझा प्यारा गुलाम, ये मस्जिदूं जेके अल्लाह जा घर आहिन, ये मस्जिदन जे सूरत में अल्लाह पाक जमीन ते जन्नत बनाई आहे। ये मस्जिद सिर्फ तव्हां के बिल्डिंग इमारत नजर न अचे, ये जन्नत है। या रसूल अल्लाह, चलो जन्नत असां ॾिठी, पाण जन्नत में असीं वियासीं, उते त कुछ कोन हूंदो आहे। गुलाम हैदर वेठो हूंदा, मौलाना पुनल वेठो हूंदा, वेठा ॿार पढ़ाईंदा। रमज़ान शरीफ में तो अञा कुछ माल पानी हूंदो आहे, आम ॾींहंनि में तो कुछ भी कोन हूंदो आहे। हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तो तव्हां मस्जिद में वञो, वञी करे अल्लाह जो जिक्र करियो, वञी करे अल्लाह जे कुरान जी तिलावत करियो, वञी करे नफल पढ़ो। जेको अल्लाह जे घर में दाखिल थी करे अल्लाह जो जिक्र कंदो आ, अल्लाह जी तस्बीह पढ़ंदो आ, तिलावत कुरान करीम कंदो आ या नफल पढ़ंदो आ, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उनके जन्नत में फल खाइण जो सवाब दींदो आहे। तो ॻोठ वारा अवां खे ये गुज़ारिश आहे त हीअ मस्जिद आहे, अल्लाह जो घर आहे, इनखे आबाद कयो।
नमाज़न सां, अल्लाह जी सजदन सां। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो वाक़ीमुस सलात व आतुज़ ज़कात वरकऊ मअर राकिईन। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो नमाज कायम करो, ज़कात अदा करो ऐं रुकू करो, रुकू करण वारन सां गॾु। अब अच्छा हुक्म नमाज पढ़ो, ज़कात ॾियो ऐं रुकू करण वारन सां गॾु रुकू। हाणे मूंखे जेको अॼु ॻाल्हाइणो आहे उहो इंशाअल्लाह जेतिरो टाइम मूंखे मिलियल आहे नमाज जे मुतालिक़ ॻाल्हायूं। नमाज इस्लाम जो अहम फरीज़ो आहे जेके अफ़सोस अॼु असां मुस्लमान फर्ज़ ई नथा सम्झूं। ईअं ग़फ़लत में असां गुज़ारियो। नमाज क़ाइम करियो, ज़कात अदा करियो, रुकू करण वारन सां गॾु रुकू करियो। रुकू करण वारन सां गॾु खां मुराद त नमाज पढ़ो जमात सां पढ़ो, नमाज पढ़ो जमात सां पढ़ो। प्यारा दोस्तों बुजुर्गो, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सदको आहे। अगे जेके नबी हूंदा हा, हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो ज़मानो निहार, हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह जो, हज़रत दाऊद अलैहिस्सलाम, हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो ज़मानो निहार। उन जे लाइ मुंहिंजा प्यारा हिकिड़ी मखसूस जगह हूंदी ही जिते नमाज इबादत कंदा हा। प्यारा दोस्तों, जेकॾहिं सफ़र में वञणो पवंदो हो, मस्जिद मां मिट्टी खणंदा हा, उहा मिट्टी पाण सां गॾु रखंदा हा। जिते नमाज पढ़णी हूंदी ही, कपिड़ो विछाए करे उन जे मथां मिट्टी विछाईंदा हा। मिट्टी मुंहिंजा प्यारा विछाए करे पोइ नमाज पढ़ंदा हा त नमाज थींदी हुई, वरना हर जाइ ते उन्हनि जी नमाज कान थींदी हुई। पर अल्लाह पाक रसूलुल्लाह जे सदके तव्हां असांजे लाइ इहो आसानी फरमाई आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो, इहो रब्बुल आलमीन जो एहसान आहे जो नबी पाक जो उम्मती जिते भी नमाज पढ़ंदो आहे, अल्लाह पाक उन जी नमाज कबूल फरमाईंदो आहे। नबी सी फरमाए इहो एजाज़ कंहिंखे बि कोन मिलियो जंहिंजे लाइ रूह ज़मीन मस्जिद करार ॾिनी वई। इहो जेकॾहिं मिलियो आहे त मां मदीने वारे साईं खे मिलियो आहे। मुंहिंजो उम्मती किथे बि नमाज पढ़े उन जी नमाज थी वेंदी आहे। पर घर में नमाज पढ़ंदे हिकड़ी नमाज जो सवाब, मुंहिंजा प्यारा दोस्त बुजुर्गो, पंहिंजे ज़मीन ते नमाज पढ़ंदे हिकड़ी नमाज जो सवाब। प्यारा दोस्तो बुजुर्गो, दुकान ते नमाज पढ़ंदे हिकड़ी नमाज जो सवाब। पर मिशका शरीफ जे हदीस हज़रत सैयदना अबू हुरैरा राविया, मुंहिंजे दिल पर मदीने वारे फरमायो, जॾहिं बि मुंहिंजो उम्मती मोहल्ले जी पाड़े जी मस्जिद में अची करे पढ़ंदो हिकड़ी नमाज, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उनखे 27 नमाज़न जो सवाब ॾींदो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। 27 नमाज़न जो सवाब। ये नमाज जेकॾहिं मदीनतुल मुनव्वरा में पढ़े त हिकड़ी नमाज जे बदले 50,000 नमाज़न जो सवाब। पर इहे नमाज जेकर काबतुल्लाह शरीफ में पढ़े त हिक नमाज जे बदले रब पाक लख नमाज़न जो सवाब अता फरमाए, लख नमाज़न जो सवाब। बहरहाल काबतुल्लाह शरीफ तो उहो वञी सघे तो जंहिंखे अल्लाह पाक वसाइल ॾिना आहिनि, जंहिंखे तौफीक आहे। पर जेको गरीब आहे, जेको फ़कीर आहे, जेको मिस्कीन आहे, इन्नमल अअमालु बिन्नियात, अमल जो दारो मदार नियतन ते आहे। मुंहिंजा प्यारा दोस्त बुजुर्गो, सच्ची दिल सां अल्लाह जे घर अचे, अल्लाह जे मस्जिद में अची करे अर्ज़ करे, मुंहिंजा मौला मां काबतुल्लाह शरीफ नथो पहुची सघां, मके मदीने नथो पहुची सघां, मुंहिंजा अल्लाह मां पंहिंजे पाड़े जे मस्जिद में आयो आहियां। मालिक करीम मूंखे उहो सवाब अता फरमा जेको तो मके मदीने वारनि लाइ लखियो आहे। त मुंहिंजा प्यारा दोस्त बुजुर्गो, मुंहिंजो अक़ीदो ईमान आहे, अहिड़ो शख्स पढ़ंदो पाड़े वारे मस्जिद में नमाज आहे, अल्लाह पाक उनखे मके मदीने जे मस्जिद जो सवाब ॾींदो आहे।
नमाज नबी सही फरमाए तो मुझो उम्मती जडे नमाज में बीहंदो आहे त मां मुस्तफा जो अखियूं थदियूं थी पवंदियूं मां ठरी पवंदो आहियां अबी रवायत में आ त जडे नबी पाक जो उम्मती अल्लाह जे घर में ईंदो आ मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो नमाज पढ़ंदो आ मस्जिद में अची करे अल्लाह अकबर चई करे मुझा प्यारा जडे क़याम कंदो आ अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मलाइकन के फरमाइंदो आ ए मलाइको याद करियो वो ज़मानो जडे मां हजरत आदम अलैहिस्सलातो सलाम के पे पैदा फरमायो अवा चयो हो मौला न पैदा कर आदम अलैहिस्सलाम जी औलाद जमीन में फसाद कंदे जमीन में खून वाहिंदा मौला ये शिरक कंदा ना फरमानियो कंदा मलाइको मां तवा के फरमायो हो इन्नी आलमो मा ला तालमून जेको मां रब जानदो आया तव्हां न जानदा आयो मलाइको अवां जी नजर बनी आदम जे फसादन जे मथा हुई मां रब करीम जी नजर हेड़े नमाज़िया बानन जे मथा हुई मां हने नमाज़िन खे बि ॾिठो जेके मो रब जे ला आधी रात जो उथी करे सजदा कंदा आधी रात जो अल्लाह वारन जो शेबो आ जने लोक सुमंदो आ अल्लाह जा वलिया उथंदा आहिन अल्लाह वारा जागंदा आहिन वल्लज़ीना यबीतून लिरब्बिहिम सुजदो वक़ियामा अल्लाह वारा मुझा प्यारा दोस्त बुजुर्गो उथी करे जडे मानो सुमी पवंदा आहिन जडे मुझा प्यारा सर्दीअ जो रातियूं हूंदियूं आहिन थदे पाणीअ सां बीक वुज़ू करे अल्लाह जे घर मस्जिद में अची करे जडे नमाज पढ़न था मुझा प्यारा दोस्त बुजुर्गो एक रकात में 15 सिपारा बी रकात में 15 सिपारा पढ़ी करे सलाम फेरींदा आहिन त सुबुह सादिक थी वेंदी आ लुड़क हारे चवंदान मौला सां तुंहिंजी इबादत जो हक़ अञा अदा न कयो आहे अल्लाह पाक तव्हां असांखे अहिड़ो इखलास नसीब फरमाए असां साईं जेको 5 वक्त नमाज़ फूक जी पवंदो मां नमाज़ी आहियां हज करे अचे मां हाजी साहब आहियां अब हाजी साहब ही अल्लाह साईं तोखे कमा हक़ हो हाजी बनाए सुठी ॻाल्हि आहे पर रब्बुल आलमीन फखर खां भी बचाए बेटा से फरमाए संग पसी सरही न थी मता पिरी पंहिंजो न कन इन दर मथे दादिलियूं अदारूं वधियूं रत वञन पो हितां बारो चन कई लोधे कढियूं कई आया रब पाक रहम फरमाए नमाज उन्हनि पढ़ी जो मदीने जो मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंजे घर में अचन तो सुकून सां गॾु को शख्स बीठो आहे घर जो थंब जेको हूंदो मदीने जे मीर फरमायो केर आहीं या रसूल अल्लाह अवां जी साहिबज़ेदी सैयदा खातून जन्नत फातिमा छा पई करी या रसूल अल्लाह नमाज पे पढ़ी निंद जा झोटा पे आया पो हिन थंब सां मूं पंहिंजो पाण खे ॿधी छॾियो मता निंड जो झूठो अची वियो क़ुरान पई पढ़े हिकड़ी रकात में पूरो क़ुरान हिकड़ी रकात में पूरो कुरान पढ़ंदी आ मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो तॾहिं अल्लाह पाक इहो मकाम ॾिनो आ त नबूवत इनके घर के है इमामत इनके घर के है शहादत इनके घर के है शफाअत इनके घर के है गुनाहगारो न घबराओ शफाअत इनके घर के है बुरों को बख्शवाना ये आदत इनके घर की है। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हुजूर के अर्ज कंदी बाबा रात छो एडी नंढी आ
छा फरमाईंदी ही बाबा साईं रात एॾी छो नंढी आहे जो मुंहिंजो त 2 रकातो नफ़िल बि पूरो नथो थिए। अल्लाह पाक तव्हां असांखे ऐं तव्हां असांजी मान भेणनि खे निमाज़ जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। असां सिंधी क़ौम मां निमाज़ इलाही घटिजी वई आहे ऐं मर्दनि मां अञा बि कणा आहिनि, औरतनि मां त माशाअल्लाह सफ़ाई थी वई आहे। अल्लाह ताला रहम कोन करे तो कुछ लठ खणणी पवंदी, सिर्फ रहम सां कम कंदो कोन। कुल्लुकुम राइन व कुल्लुकुम मसऊल, हुजूर जी हदीस आहे त हर हिक माण्हू पंहिंजे धन जो चरावो आहे, धराड़ आहे। धराड़ खां का बकरी का गऊं का रिढ में किथे विञाइजी वेंदी त बाबा धराड़ खां पुछबो या के ॻोठ वारे खां पुछबो? धराड़ खां पुछबो त तुंहिंजे घर जी सूरत में इहो हिकिड़ो नंढड़ो धन अल्लाह पाक तोखे ॾिनो आहे, तूं जेकॾहिं वॾो आहीं। पुट जो सवाल थींदो, न्याणी जो सवाल थींदो, घर वारी जो सवाल थींदो। दे ख़बर तो नमाज जी तालीम ॾिनी हुई या न ॾिनी हुई, नमाज तो ॿुधाई हुई या न ॿुधाई हुई, नमाज जो तो हुक्म कयो हो या न हुक्म कयो हो। मुंहिंजा प्यारा दोस्तो, हदीस पाक में ईंदो आहे मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत जे ॾाढे हिकिड़ी औरत अल्लाह जे दरबार में ईंदी। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाईंदो मुंहिंजी बानी तो नमाज छाजे ला न पढ़ी? उहा अर्ज कंदी मुंहिंजा मौला मां नमाज पढ़ा हा पर मुंहिंजे बाबे मूंखे तालीम ही न ॾिनी हुई। छा चवंदी? अब्बा सेखारियो ई कोन हो। रब से फरमाइंदो कि जहन्नम में वरी उन औरत जे लाइ हुकुम थींदो, हिन खे बि जहन्नम। अर्ज़ कंदी मुंहिंजा मालिक मुंहिंजो अञा हिकिड़ो अर्ज़ आहे, बाबा त कोन सेखारी पर मुंहिंजे वॾे भाउ बि मूंखे कॾहिं नमाज़ कोन सेखारी। रब साईं फरमाईंदो इन खे बि हणो जहन्नम में। वरी अर्ज़ कंदी मौला मुंहिंजे घर वारे बि मूंखे कॾहिं नमाज़ जो हुकुम कोन ॾिनो, इन वटि एतिरो पावर हो। ऐं औरत हुई जेकॾहिं न मूंखे हिकिड़ी धमकी ॾे हा त नमाज़ न पढ़ंदी तोखे तलाक ॾेई छॾींदी त आउं नमाज़ ज़रूर पढ़ां। उहो घर वारो बि पाण सां गॾु खणंदो। वरी अर्ज़ कंदी मालिक मुंहिंजे पुट बि कॾहिं अदब जे दायरे में रही करे मूं माउ खे नमाज़ जी दावत कोन ॾिनी। मुंहिंजो पुट हो, इनखे बुखार थींदो हो, मुंहिंजी निंड हराम थी वेंदी, घर खां ॿाहिरि हूंदो हो, मूंखे सुकून न ईंदो हो। मूंखे चवे हा मां मुंहिंजी माउ हीअं हथ ॿधी अर्ज़ थो करां नमाज़ पढ़, मां जेकॾहिं नमाज़ न पढ़ंदी तुंहिंजे हथ जी मानी न खाईंदसि। त आऊं जे तो रब जी मोहब्बत में न पुट जी मोहब्बत में नमाज़ ज़रूर पढ़ां। अल्लाह पाक तव्हां असांखे हिदायत नसीब फरमाए। कहिड़ो बहानो उते कंदासीं, कहिड़ो बहानो कंदासीं, कहिड़ी उते सिफारिश हूंदी? हदीस पाक में ईंदो आहे मदीने जे सफ़र में हिकिड़ो शख्स खे रब सी फरमाए तो नमाज़ जो कोन पढ़ी, चवंदो मालिक आऊं नमाज़ पढ़ा हा पर आऊं पंहिंजे ॻोठ जो वॾेरो होसि, कम हा को फॾा फसाद थाणू झेड़ा झगड़ा सभिनि खे आऊं मोह ॾींदो। अल्लाह तबारक व तआला हज़रत सुलेमान अला नबीना व अलैहि सलातो सलाम जी रूह खे घुराइण जो हुकुम ॾींदो। हज़रत सुलेमान अलैहि सलाम जो रूह मुबारक ईंदो, रब साईं मलाइकनि खां पुछंदो मलाइको हाणे ॾियो ख़बर सुलेमान अलैहि सलाम जी मसरूफियत ज्यादा हुई या हिन जी मसरूफियत ज्यादा हुई? हज़रत सुलेमान अलैहि सलाम रूह ज़मीन जो बादशाह हो। इंसाननि जा, जिन्ननि जा, कीड़नि मकोड़ियुनि जा, मच्छरनि जा भी फैसला अल्लाह जो नबी हज़रत सुलेमान अलैहि सलाम फरमाईंदो। मकोड़ियुनि जा फैसला कंदो हो। मलाइका अर्ज़ कंदा मालिक हज़रत सुलेमान अलैहि सलाम ज़ाहिर उन जी मसरूफियत ज्यादा हुई। पोइ रब साईं फरमाईंदो सुलेमान अलैहि सलाम कॾहिं नमाज़ छॾी? मलाइका चवंदा मालिक असां गवाही था ॾियूं सुलेमान अलैहि सलाम कॾहिं बि नमाज़ कोन छॾी।
रब्बुल आलमीन फरमाए तू मुझी दरबार में कूड़ ॻाल्हाई लानतुल्लाहि अलल काज़िबीन कूड़न जे मथा त मूं रब जी लानत आहे तुंहिंजा दोस्त आया ते तुंहिंजा यार आया ते तुंहिंजी बिरादरी जी शादी हुई तुंहिंजो को वोटन जी कैंपेन हुई पंहिंजे सरदार जे लाइ पंहिंजे इलाइक़े जे मुअज़्ज़िज़ जे लाइ तो रातिन जो रातियूं गुज़ारे छॾियूं मूं रब जे लाइ तो वटि 5 मिंट बि कोन हा रब्बुल आलमीन फरमाईंदनि खे जहन्नम में दाख़िल कयो हिकिड़ो शख्स ईंदो अल्लाह रब साईं उनखे फरमाए तो नमाज छो कोन पढ़ी वो अर्ज़ कंदो मालिक नमाज पढ़ा पर बीमार होसि गोॾनि में तकलीफ़ हुई चेल में सूर हो सजदो कयुमि ते मथो पे फिरियो पोइ नमाज कोन पढ़ी अल्लाह रब्बुल आलमीन हज़रत सैयदना अयूब अला नबीना व अलैहि सलातो सलाम जी रूह के घुराइण जो हुकुम ॾिनो तोखे ख़बर हुअण खपे त हज़रत अयूब अलैहि सलातो सलाम जे मथां अल्लाह पाक जो इम्तिहान हो जो साईं जिन के जिस्म में एड़ी बीमारी लगी जो पूरे जिस्म में कीड़ा पइजी विया पूरे जिस्म में कीड़ा पइजी विया हा उहे कीड़ा जेकॾहिं साईं जे जिस्म मां ज़मीन ते किरियो पवंदा पाण खणियो वरियो जिस्म ते चुपड़ाए छॾींदा त मुंहिंजे महबूब जी अता रब ॾिनो आ तेरा दर्द मेरा दरमां तेरा गम मेरी खुशी है तेरा दर्द मेरा दरमां तेरा गम मेरी खुशी है मुझे दर्द देने वाले तेरे बंदा परवरी है मुझे दर्द देने वाले तेरे बंदा परवरी है रब सिंह फरमाइंदो त हज़रत अयूब अलैहि सलाम जी बीमारी ज्यादा हुई या हिन शख्स जी बीमारी ज्यादा मलाइका गवाह न मालिक हज़रत अयूब अलैहि सलाम जी बीमारी ज्यादा पोइ रब सिंह फरमाइंदो हज़रत अयूब अलैहि सलाम कॾहिं नमाज छॾी मलाइका चवंदा मालिक न रब्बुल आलमीन फरमाए तो हया न थियो अचे तो मुंहिंजी दरबार में कूड़ थो ॻाल्हाए हिकिड़ी औरत खे आंदो वेंदो वो अर्ज कंदी मौला मां नमाज पढ़ा मुझो मुड़स ज़ालिम हो टाइम ते मानी न थिए टाइम ते घर जी सफ़ाई न थिए को ॿार रुअंदल हुजे तो मुंहिंजो मथो फाटंदो हो विढ़ंदो हो मूंसां आ मजबूर हुई अल्लाह पाक हज़रत सैयदा आसिया रज़ी अल्लाह ताला अन्हा जी रूह के घुराइण जो हुकुम ॾींदो हज़रत सैयदा आसिया रज़ी अल्लाह ताला अन्हा फिरौन जी घरवारी हुई फिरौन खां वधीक ज़ालिम थी सके थो छा जेको पंहिंजो पाण खे ख़ुदा सॾराईंदो हो माण्हुनि खां सजदा कराईंदो हो लेकिन उन जे बावजूद भी रब्बुल आलमीन मलाइकनि खे फरमाईंदो त आसिया खां कॾहिं हिकिड़ी नमाज कज़ा थी ही मलाइका अर्ज़ कंदा न मालिक हिकिड़ो वक्त भी कज़ा न थी ई फिरौन निभागो घर में वेठो हूंदो हो तब आसिया तुंहिंजी दरबार में हथ ॿधियो हाज़िर हूंदी नमाज पढ़ंदी ही अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उन औरत के हुकुम फरमाए तू मुंहिंजी दरबार में कूड़ थी पहिरीं प्यारा ओ मुंहिंजा अदा ओ मुंहिंजा भाउ अञा टाइम अथे यार कुछ पंहिंजो पाण में तब्दीली आण अञा जन्नत जा दरवाजा खुला पिया आहिनि दोज़ख जा दरवाजा बंदि लॻा पिया आहिनि सुभाणे 18 रोज़ो आहे कंहिंखे ख़बर त मथियूं रमज़ान असांखे मिलंदो या कोन मिलंदो पर इहो वक़्तु आहे अॼु खां ई पको इरादो कर मां गर्रक बिरब्बिकल करीम तोखे कहिड़ी ॻाल्हि पंहिंजे रब जे दर खां परे करे छॾियो उहो त महिरबान आहे उहो त हुकुम फरमाईंदो बाना तोखे अचण में देर लॻी सघे थी मां रब खे माफ़ करण में देर कोन लॻंदी आहे 80 साल जो कोराड़ो आहे बुत
परस्ता बुत जी पूजा कंदो आ मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो आधी रात बुत जे सामो वे या सनम या सनम या सनम पुकारींदो आ स्यारे जी रात अध रात निंड लगी आ 80 साल जी उम्र बुत के पुकारींदे सनम सनम चवंदे गलती मां उन जी ज़बान मां निकरी वियो या समंद मुझा प्यारा हेडा या समंद निको आसमान मां मुझे रब 70 मर्तबा फरमायो लब्बैक या अब्दी लब्बैक या अबदी लब्बैक या अबदी मलाइकन अर्ज कयो असांजा मालिक असांजा खालिक गलती मां तोखे पुकारैया भुल मां तोखे पुकारैया मुझे रब पाक इरशाद फरमायो मलाइको जेको मां रब के गलती मां ही पुकारींदो आ मां हकीकी रब आया मोते लाज़िम होंदो आ जो सडण वारे जे सड जो मां जवाब ॾियां सुभान अल्लाह सुभान मोटी अच पंहिंजे रब जी दरबार परे न वञे वेंदे त किॾां वेंदे मोटी त वरी बि हिते अचणो आहे न साईं केतिरो परे वेंदे प्यारा दोस्तो बुजुर्गो ॻाल्हि निकिती अर्ज़ कंदो हलां रब जी रहमत जे हदीस पाक में इंदो आ मुझो महबूब मदीने वारो मीर मस्जिद नबवी शरीफ में वेठो आ सहाबा कराम वेठा आहिनि शान वारे मजलिस लगी पया महफिल हसीन तुहिंजा हसीन माना हिते मीर पीर आहिनि नाणे बिना विकाणा महफिल हसीन तुहिंजे ॾाढा वॾा शिकारी आया शिकार थी विया आया होया खरीदण पर अण मुला खपी विया हे वापार तुंहिंजा जानी वापार तुंहिंजा जानी थानेण कन नुमाणा महफिल हसीन तुंहिंजे प्यारा दोस्तों मुझे महबूब जी मजलिस लगी पया मुझे पाक महबूब जी कचहरी लगी पया अचानक मस्जिद नबवी जे दरवाजे ता रूवण जो आवाज आयो आ रूवण जो आवाज आयो आ मुझे महबूब मदीने वारे हजरत अबू बकर के मोकलियो अबू बकर प्यारा वनी करे ॾिसिया त मस्जिद जे दरवाजे ते केर रोई रहियो आहे कंहिंखे मोकिलियो हज़रत अबू बकर सिद्दीक अफज़लुल बशर बादुल अंबिया बितहकीक सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ज़ात बाबरकात आहे नबियन खां बाद जेकॾहिं कंहिंजो मक़ाम ऐं मर्तबो आहे त हज़रत अबू बकर सिद्दीक जो आहे मुझे महबूब मदीने वारे फरमायो जेके हजरत इब्राहिम खलीलुल्लाह जी ज़ियारत करणी हुजे तो मुझे यारे गार अबू बकर जो दीदार कर अबू बकर जी ज़ियारत कर साईं करीमन जो ज़ाहिरी विसाल थियो असां जो नबी जिंदा नबी आ हयात नबी छा आहे हयात नबी जिंदा नबी हजरत अबू बकर जो भी यो अकीदो आहे त नबी साईं हयात आहे जेके भी मकतब फिक्र जा आहिनि उहे इन ॻाल्हि जा क़ाइल आहिनि मञींदा आहिनि तव्हां पुछी सघो था जॾहिं हज़रत अबू बकर सिद्दीक जे विसाल जो वफ़ात जो वक़्तु क़रीब आयो त अबू बकर सिद्दीक वसियत कहिड़ी कई हज़रत अली साईं खे हज़रत उमर खे हज़रत उस्मान खे घुराए पाण फरमायो ए मुंहिंजा भाउ अली ऐं मुंहिंजा भाउ उमर जॾहिं न मां अबू बकर वफ़ात करे वञा त पोइ मूंखे गुस्ल कफन ॾेई जनाज़े जी नमाज़ पढ़ी
मुझे मैयत के खणी रोज़ा ए रसूल जे सामू हलजो। रोज़े पाक जो दरवाजो न खोलजो, कुंडी न लाएजो, कड़ो भले लगो पियो हुजे, मुझी मैयत के दरवाजे जे बाहरा रखी पो अर्ज कजो अस्सिद्दीक़ हादिरुन अला बाबिक या रसूल अल्लाह। या रसूल अल्लाह अवां जो यारे गार अबू बकर सिद्दीक़ अवां जे दरवाजे ते मौजूद आहे। मुझो नबी हयातो नबी आहे, जेकरे पान इजाजत दे पान दरवाजो खोले त अबू बकर के रसूलुल्लाह सां गड रोज़े पाक गुंबद खजरा में रखजो। जेकरे दरवाजो न खुले इजाजत न मिले त पान दरवाजो न खोलजो, पो मु अबू बकर के जन्नतुल बकिया में दफन करे छॾिजो। प्यारा दोस्तों बुजुर्गो, हजरत अबू बकर जी नमाज़े जनाजा पढ़ाई वैया, सहाबा इकराम मौजूद हा। मुझे पाक नबी जे प्यारे गुलाम हजरत अबू बकर सिद्दीक जी मैयत के खणी करे जडे गुंबद खदरा जे सामू आंदो वियो आ, हजरत अमीर उमर हथ बदे अर्ज कयो सिद्दीक हादिरुन अला बाबिक या रसूल अल्लाह। या रसूल अल्लाह अवां जो गुलाम, अवां जो सफर हजर जो साथी, अवां जो यारे गार अबू बकर सिद्दीक तुझे पाक दरवाजे ते मौजूदा। या रसूल अल्लाह छा हुक्मा त मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो, मुझे महबूब मोहम्मद करीम जे रोज़े पाक जो दरवाजो पान खुलियो आ, कुंजी पाना खुली वैया, रोज़े पाक मां आवाज आयो, मुझा गुलामो अबू बकर के मां मुस्तफा सा मिलायो, मां त कॾहिं खां अबू बकर जो इंतजार करे रहियो आहियां। सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक। साईं जॾहिं ये वसियत कई वे, उन वक्त में 14-15 सदी जा मुल्ला कोन हा। खैरुल कुरून, बेहतरीन जमानन में जो बेहतरीन जमान हुआ वो रसूलुल्लाह जो जमान हुआ। उन जमाने जा आलिम हा, रसूलुल्लाह जा असहाब हा। उहे ज़रे बराबर भी का गलत गाल थींदी उनका बर्दाश्त कोन थींदी। उहे पायूं पंहिंजो दुकान चमकाण जे लाइ, पंहिंजो गाड़ी हलाण जे लाइ, जमींदारी करण जे लाइ के रसूलुल्लाह जी शान में बकवास भी कंदो, असांखे परवाह कोन हूंदी। अब मुंहिंजो गिराक आहे जेकर चवंदुसि त वरी दुकान ते अचण छॾे ॾींदो, मूंसां हल गॾु हले तो, जेकॾहिं आउं हुनखे कुझु चवंदुसि त मुंहिंजो साथ छॾींदो। अरे कहिड़ी ज़रूरत आहे उन दोस्त जी, उन यार जी, जेको तुंहिंजे नबी जे शान में पियो गुस्ताखी करे, तोखे गैरत नथी अचे। अल्लाह पाक तव्हां सां सभिनि खे गैरत ईमानी नसीब फरमाए। हज़रत अबू बकर जॾहिं वसियत पे कई, मुमकिन आहे चवण वारो चई सघे थो त हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जे मथां उन वक्त में मौत जा आसार हा, सकरात हुई। थी सके तो साईं जो दिमाग मुबारक पंहिंजी जाइ ते न हुजे, तॾहिं चई छॾी त मूंखे हुज़ूर जे रोज़े जे साम्हूं खणी हलिजो। हज़रत अमीर उमर त बीठो हो, जिनजे लाइ रसूलुल्लाह फरमायो अल हक़्क़ु यंतिक़ु अला लिसानी उमर। ज़बान उमर जी हूंदी आहे, कलाम रब्बुल आलमीन जो हूंदो आहे। जिनजे लाइ मुझे लजपाल मोहम्मद फरमायो इन शैतान यफिरु अन ज़िल्ल उमर। पाण फरमायो उमर जे रस्ते तां तू ईंदो ई शैतान ॿियो रस्तो वठंदो आहे। पाण फरमायो लौ कान बाद नबी लकान उमर। अगर मुखां बाद को नबी अचणो हुजे हा त अल्लाह पाक अमीर उमर खे नबी बनाई मोकले। पोइ पाण फरमायो अना मदीनतुल इल्म व अबू बकर असासुहा। अना मदीनतुल इल्म व उमर जुदरानुहा। अना मदीनतुल इल्म व उस्मान सक़फ़ुहा। अना मदीनतुल इल्म व अलियुम बाबुहा। ऐं इल्म जो शहर या अबू बकर उन जी बुनियाद आहे, ऐं इल्म जो शहर या उमर उन जो दीवारूं आहिनि।
ऐं इल्म जो शहर या उस्मान उन जी छत आहे ऐं इल्म जो शहर या अलीउल मुर्तज़ा उन जो दरवाज़ो अलीउल मुर्तज़ा उन जो दरवाज़ो आहे। हाणे इन हदीस पाक ते जेकर माण्हू ॻाल्हाए त टे में हिते ई पूरो थी वेंदो। असल में मुहर्रम जो महीनो तो शिया रुगो इहा हदीस पए अना मदीनतुल वालियूं बाबो अना मदीनतुल वालियूं बाबा आहे, पर दरवाजे जे लाइ बुनियाद लाज़मी हूंदो आहे। बुनियाद जे लाइ दीवार लाज़मी हूंदी आहे, दीवार जे लाइ छत लाज़मी हूंदी आहे, छत जेके महफूज़ बनाइण जे लाइ दरवाज़ो लाज़मी हूंदो आहे। ऐं एॾे इल्म वारा हिकिड़े शख्स हज़रत अली साईं खे आज़माइण चाहियो त नबी साईं फरमाया ऐं इल्म जो शहर या अलीउल मुर्तज़ा जो दरवाज़ो ख़बर कढां इल्म केतिरो आहे। फजर नमाज पढ़ी आया, मस्जिद में ॿाहिरि निकिता, ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे पाण चई प्यारा अलीउल मुर्तज़ा मूंखे सूरह फातिहा जी थोरी तशरीह करे ॿुधाए। हज़रत अली साईं उते बीह रही। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। बिस्मिल्लाह पढ़ी, बिस्मिल्लाह जा फज़ाइल ॿुधाईंदे ॿुधाईंदे तशरीह कंदे 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 अॻी नमाज जो टाइम थी वियो। हुन शख्स चयो मुंहिंजी फिटी मूं अलीउल मुर्तज़ा खां सवाल कयो। ज़ोहर नमाज पढ़ी, हज़रत अली से हुनखे ॿाह मजलिस हाणे वह मस्जिद में वरी तशरीह शुरू थी। प्यारा दोस्त ॿुधाईंदे ॿुधाईंदे ज़ोहर असर मगरिब इशा, जॾहिं इशा जी नमाज पढ़ी त हज़रत अलीउल मुर्तज़ा फरमाए अञा मूं तोखे बिस्मिल्लाह जे बा जा बि पूरा फज़ाइल कोन ॿुधाया। पूरी बिस्मिल्लाह त पंहिंजी जाए, पर बिस्मिल्लाह जे बा जा बि मूं तोखे फज़ाइल कोन ॿुधायनि। एॾे इल्म वारा हा। चई पे सॻिया अबू बकर छा पियो करे, नबी साईं त वफ़ात करे कीअं दरवाज़ो खोलींदो, कीअं आवाज़ ॾींदो, पर अबू बकर जो अक़ीदो आहे उहो ई उमर जो अक़ीदो आहे। तू ज़िंदा है वल्लाह, तू ज़िंदा है वल्लाह, तू ज़िंदा है वल्लाह, तू ज़िंदा है वल्लाह। मेरी चश्मे आलम से छुप जाने वाले, मेरी चश्मे आलम से छुप जाने वाले। साईं जो विसाल ज़ाहिरी मुसलमानन मोमिनन मुत्तफ़िका तौर हज़रत अबू बकर सिद्दीक़ के खलीफो बनायो, मुसलमानों जो अमीर मुकर्रर। कुछ ॾींहनि खां बाद में मदीने पाक में हिकिड़ो साइल आयो सवाल करण। सवाल कहिड़ो खणी आयो, चवण लॻो मुसलमानो नबी पाक जा गुलामो, मां आयो आहियां मूंखे मुसलमाननि जे अमीर मुसलमाननि जे खलीफ़े हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे ॾाढ़ीअ मुबारक में झलणो आहे। अब हींअर जेकर आऊं चवां तव्हांखे त रूंझा ऐं मौलाना गुलाम हैदर जी ॾाढ़ी में झलियां त तव्हां चवंदो मोली साहब छा थियो अथई, तूं बि मौलवी आहीं उहो बि मौलवी, पर ॾाढ़ी में तो झलींदो। हाणे ही जो सवाल खणी आयो अंधो हो, नाबीनो हो, मां जे पेट मां अंधो ॼायल हो। असाबी अचनि छा सवाल आहे, हज़रत अबू बकर जी ॾाढ़ी मुबारक में हथ विझणु। असाबी सगोरो ख़ामोश थियो, ईअं निकिरियो वञे जो हुनखे ख़बर बि न पई त केॾां वियो। अब केरु हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी ॾाढ़ी मुबारक में हथ विझे, जिनजो मुहाफ़िज़ हिकिड़े पासे हज़रत अमीर उमर हलंदो आहे त ॿिए पासे मौलाए काइनात अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा हलंदो आहे। पर बीठो किथे आहे, मदीने पाक में। किथे, ज़माने ने सखी ऐसा नहीं देखा, ज़माने ने
जमाने ने सखी ऐसा नहीं देखा, लबों पर जिसके साइल ने नहीं आते नहीं देखा। जमाने ने पूरे जमाने में एड़ो सखी केर ना है जड़ो सखी आमना जो लाल है। उते बीठो आ प्यारा दोस्तों बुजुर्गो किस्सा मुख्तसर जने ज़ोहर नमाज जो टाइम थियो आ, हजरत सैयदना अबू बकर सिद्दीक अचे मस्जिद नबवी में नमाज पढ़ाया। पान जने रोजे पाक ते सलाम पढ़ आया, दिसन त साइल बिठो आ मुझे महबूब जी दरबार में। ये वो दर है जहां शाह जमाना भी सर झुकाते हैं, सवाले बन के आते हैं, मुरादें पाक जाते हैं। रसूलुल्लाह जी दरबार में साइल बिठो आ, हजरत अबू बकर फरमायो तो जो केड़ो सवाल आ। अर्ज कन लगो साईं मुके मुसलमानन जे खलीफे मुसलमानन जे अमीर हजरत अबू बकर सिद्दीक जी दाढ़ी मुबारक में झलणो आ। हजरत अबू बकर उनके बाह का वरतो आ, घर वठी आया। मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो मानी खाराया, पानी प्यारियो आ, कपड़ा नवा दिना आहिन। पान फरमा लगा साइल हाने हलिया माही अबू बकर आया, तू मुझे महबूब जी दरबार जो साइल आहे। मुझे पाक नबी जे रोजे पाक जे सामो तो सवाल कयो आ, या मुझे दाढ़ी मुबारक के हथ ला, इनके हथ विझ, जेको करण चाहिए तो कर। मां अबू बकर सिद्दीक हाजिर आया। मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो वो नाबीनो मां जे पेट मां अंधो जायल हो, उन हजरत अबू बकर सिद्दीक जी दाढ़ी मुबारक ते हथ रखी करे अल्लाह जी दरबार में अर्ज कयो मुझा मौला मां अम्मा जे पेट मां अंधो जाओ आया। दुनिया वारन हकीमन तबीबन वट मुझो इलाज नाहे, मुझा पाक परवरदगार रब अज तुझी दरबार में मां अबू बकर सिद्दीक जी दाढ़ी मुबारक जो वास्तो थो ॾिया। मौला अबू बकर जे दाढ़ी जे सदके मुखे अखियन जो नूर अता फरमा। अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह तारीख खुलफा में लिखियो आ, अञा उन साइल पंहिंजो हथ हजरत अबू बकर जी दाढ़ी मुबारक परे कोन कयो, अल्लाह पाक उनके अखियुनि जो नूर अता फरमायो। जॾहिं अखियुनि जो नूर मिलियो त खुशी में मापे न पियो त कुर्ब के डाथी वया ही ख्वाब हो न ख्याल हो, कि सदे भर में बिहारों तोने फकीरी हाल हो। कुर्ब के डाची वया है ख्वाब हो न ख्याल हो, कि सदे भर में बिहारों तोने फकीरी हाल हो। खुशबू हज़रत अबू बकर सिद्दीक रोई साईं एतरो रोना मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो साईं जी दाढ़ी मुबारक लुड़कन मां पुसी वया। फकीर हथ बदी अर्ज कयो साणा अवा मुझे अखियन जे रोशनी ते खुश न आयो, छा अवा नाराज आयो। हजरत अबू बकर सिद्दीक फरमा लगा न फकीर ये गाल ना है, पर दुख इन गाल जो आ जो तो अबू बकर जी दाढ़ी मुबारक जो कदर कोन कयो आ। साईं किया कदर कोन कयो आ, पान फरमा लगा जने तो मुझी दाढ़ी मुबारक जो वास्तो अल्लाह जी दरबार में पेश कयो हो,
उन वक्त में रब जो रहमती दरिया जोश में अची वियो हो। अज इं न चवी हा मौला मुखे अखियूं दे मुखे नूर दे, अज हिं चवी हा मुझा पाक परवरदगार अबू बकर सिद्दीक जे सुहारी जे सदके कायनात जे अंधन के नूर नसीब फरमा त अज को रुवे जमीन ते अंधो बाकी न रहे हा। एॾे शान वारो सिहाबी आहे। हुजूर पाक फरमाए अबू बकर ॾिस मस्जिद जे दरवाजे ते केरु रोए पियो। साईं जो आया त हिकिड़ो नौजवान बीठो खूब पर ईअं पियो रोए जो सुहिणो अबू बकर सिद्दीक उन खां पुछी न सघियो त अबा तू छाला रोए पियो। उन जो रोअण ॿुधी हज़रत अबू बकर पाण रोई पियो। पाण रोंदे साईं करीम जे दरबार में आयो। उन फरमायो छाला रोए पियो? या रसूल अल्लाह मूंखे ताक़त कोन्हे उन खां पुछण। उन जे रोअण अंदर एॾो सोज़ आहे। हूंदो आहे न को माण्हू अहिड़ो रोअंदो आहे उन जे रोअण खे ॾिसी माण्हू रोई पवंदो आहे, ऐं को वरी अहिड़ो रोअंदा जंहिंजो रोअण ॿुधी करे माण्हू खिली पवंदो आहे त हिनखे रोअण बि नथो अचे। हज़रत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अमीर उमर खे मोकिलियो। हज़रत अबू बकर तमामु रक़ीक़ क़ल्ब हूंदा, नरम दिल वारा। हज़रत अमीर उमर वियो। हज़रत अमीर उमर भी उन जो रोअण बर्दाश्त न करे सघियो, पाण रोई पियो। हज़रत अमीर उमर जी जेकर तव्हां सीरत पढ़ंदो त दर्द वारो जिते बि रुनो आहे हज़रत अमीर उमर जे कननि ते जेकर आवाज़ पियो त पाण बि रोई वेठा। तारीख़ मदीना में ईंदो आहे त जॾहिं हज़रत सैयदना अमीर उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु ख़लीफ़ा हा, ऐं साईं जिन जी आदत हूंदी रोज़ानो रात जो तलवार खणी करे मदीने पाक जी चौकी ॾींदा। हिकिड़ी रात ॻोठ मां उन वक़्त में कोई शहर कोन हो एॾो वॾो, नंढी आबादी, पाण अचनि त हिकिड़े घर मां रोअण जो आवाज़ पियो डिॼी विया। हिन वक़्तु केरु पियो रोए? उन घर जे क़रीब आया, ॿुधनि त रोअण जो त आवाज़ आहे पर का माई रोए पई, ऐं माई बि पोड़ी आहे, कोराड़ी माई आहे। साईं सोचो हिन सां को पंहिंजो औलाद विड़ियो आहे, पुटु विड़ियो आहे या घर वारो विड़ियो आहे, तॾहिं वीचारे रोए। प्यारा दोस्तो बुज़ुर्गो जॾहिं करीब आया उन माईअ जे घर जे दरवाजे जे पासे में हज़रत अमीर उमर जी बीठो आहे त माई पी चवे या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह, राणा ज़मानो गुज़री वियो आहे, वक़्तु गुज़री वियो आहे, अवां ज़ाहिरी पर्दो फरमाए विया आहियो। मुंहिंजा महबूब कॾहिं ख्वाब में बि ज़ियारत कोन कराई अथव, कॾहिं ख्वाब में त तसली अची ॾियो त माई मां तुंहिंजो ज़ामिन आहियां, मां तुंहिंजो मददगार आहियां, त मां पोड़ी कर जी पवां हा, मूंखे सहारो मिले पवे हा। मुंहिंजा पाक नबी मां कोराड़ी जो तो मोहम्मद खां सवा ॿियो केर बि नाहे, मुंहिंजो सभु कुझु तूं आ, मुंहिंजो वली वारिस तूं आहीं। मुंहिंजा प्यारा दोस्त बुज़ुर्गो जॾहिं इहे आवाज़ हज़रत अमीर उमर जे कननि ते पिया, पाण तहां करे माईअ जे दरवाज़े ते किरी पिया, फरमान लॻाओ मुंहिंजी जी जल मां अल्लाह वास्ते इन दुआ में हीअ बि लफ़्ज़ शामिल कर, या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह, इन सदा में इन इल्तिजा में मां कोराड़ी अकेली न आहियां, मूंसां गॾु हज़रत सैयदना अमीर उमर भी शामिल हाल आहे। अल्लाह पाक तव्हां असांखे मदीने वारे साईं जे असहाबनि जी मोहबत नसीब करे। हज़रत अमीर उमर विया, साईं उन खां सवाल कोन करे सघिया छा जे लाइ रोई पिया। हथ खां वठी बारगाह मुस्तफ़ा में तव्हां पुछो
हुजूर से फरमाया ले मतबकी या शाब, नौजवान छाजे ला रोए था। अर्ज की या रसूल अल्लाह मुखे मुझा गुनाह याद पिया अचे, मुखे मुझो खताऊं याद पियो अचे, मुखे पंहिंजे रब सां कयल बगावतूं याद पियो अचे। रब मुखे माफ़ कंदो अल्लाह न। हुजूर से फरमाया तुंहिंजा केतिरा गुनाह? अर्ज की या रसूल अल्लाह गुनाह तमाम घणा गुनाह आहिनि। साईं फरमायो छा भला बरसात जॾहिं वसंदी आहे उन जा कतरा ज्यादा आहिनि या तुंहिंजा गुनाह ज्यादा? या रसूल अल्लाह उन खां घणा? साईं फरमायो ज़मीन ते जेके वण आहिनि उन्हनि जा पन्ना ज्यादा आहिनि या तुंहिंजा गुनाह ज्यादा? या रसूल अल्लाह उन्हनि खां गुनाह मुंहिंजा ज्यादा। साईं फरमायो भला ॾे ख़बर अल्लाह जी रहमत ज्यादा आहे या तुंहिंजा गुनाह ज्यादा? या रसूल अल्लाह अल्लाह जी रहमत तमाम वसी है, उन जे साम्हूं मुंहिंजा गुनाह कुझु। ये ॻाल्हि करे वरी बि रोई। साईं फरमायो अल्लाह ताला जो फरमा कुल या इबादी अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह। रब मुखे हुक्म ॾिना महबूबा पंहिंजे ग़ुलामनि खे ॿुधायो त जेकॾहिं तव्हां पंहिंजी जानिन ते ज़ुल्म कयो आहे, मूं रब खे तव्हां नाराज़ कयो आहे, मुंहिंजी रहमत मां ना उमेद न थी जो मां रब बख़्शण वारो महिरबान आहियां। मुंहिंजी दरबार में तव्हां ईंदा मां रब तव्हांखे माफ़ करे छॾींदुसि। रब पाक ॾस ॾिनो वलो अन्नहुम इज़्ज़लमु अनफुसहुम जाऊक। महबूब तुंहिंजी दरबार में अच, तोखे अची अर्ज़ कनि त या रसूल अल्लाह रब रुसी वियो आहे पर चाहे पर हाणे तूं हथ खणंदे मां रब माफ़ करे छॾींदुसि। हेॾी रब जी तसलिया रोई पियो। अर्ज़ करण लॻो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह गुनाह घणा आहिनि पर मुंहिंजा महबूब हिकिड़ो अहिड़ो गुनाह आहे जो कंध खणण जे बि मुंहिंजा महबूब लाइक़ न रहियो आहियां। मुंहिंजे हबीब करीम फरमायो कहिड़ो गुनाह आहे? अर्ज़ करण लॻो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह मुंहिंजे पाड़े में हिकिड़ी माई साहबा रहंदी हुई, नेक पारिसा आबिदा ज़ाहिदा सोम सलात जे पाबंद माई, ख़ौफ़ ख़ुदा रखण वारी माई हुई, पर मां हमेशा उन औरत जे मथां बुरी नज़र रखी हुई, उन औरत के गुनाह जे दावत ॾिनी हुई। उहा माई मूंखे क़ुरान जूं आयतूं पढ़ी करे ॿुधाईंदियूं हो नौजवान नौजवान अल्लाह खां डिज ओ छो चंद मिंटनि जे लज़त जे लाइ पंहिंजी आख़िरत तबाह थो करीं, अल्लाह ताला जे अज़ाब जो पाण खे हक़दार थो बनाए। लेकिन मुंहिंजा हबीब उन जी तकरीर तबलीग मुते असर न कयो आ। अल्लाह जी कुदरत रब जो शान उहा माई साहबा वफ़ात करे वई आ। रात जे वक्त में मूंखे शैतान भुलायो नफ्स जे चए ते लगी करे। रात जे वक्त में मां कब्रस्तान वियो आहियां, उन कब्रस्तान में वञी करे मां उन माई साहबा जी कब्र खोटी आ। कब्र खोटे करे मैयत खे मां ॿाहिरि कढियो आ। मुंहिंजा महबूब उन मैयत खे जॾहिं मां ॿाहिरि कढियो आ, उन औरत जे कफन में मूं हथ विधो आ त माई साहबा जे जिस्म में हरकत थी आ। मूंखे चवण लॻी बदबख्त बेहया शर्म न आई, अरे अल्लाह खां न ॾिने जो तो मूं पाक दामन न्याणीअ खे कब्र में अचे पलीद बनायो आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो उन नौजवान इहा ॻाल्हि कई आ। मुंहिंजा महबूब करीम उथी बी रहिया, पाण फरमायूं उथी निकर मदीने मां निकिरी वञ, तुंहिंजे करे मतां मदीने पाक ते अज़ाब अची वञे। मतां मदीने पाक जे ज़मीन जे टुकड़े खे अल्लाह पाक ऊंधो करे छॾे, हेॾो तुंहिंजो गुनाह आ।
मुझा प्यारा हिकड़ो आसरो हिकड़ी उम्मीद हुई मुझे महबूब जे दरबार जी जडे उता जवाब मिलियो आ मुझा प्यारा रेगिस्तान में निकरे पियो आ जबलन में निकरे पियो आ रुअंदो आ रणंदो आ मौला पाए पांध गिचीअ में अंगण जे भी अचन अवगुण ऐब कचाइयूं ढकण थी ढकजन तोड़े लख हुजन तब माफियूं डिजन में धरा मुझा मालिक मिठा तुझी रहमत वसिया मुझा गुनाह थोड़ा आहिल मुझा मौला मुके माफ फरमा पर मुझा रब करीम मुके माफ फरमा ऐ मुझे माफिया जे बिशारत मुके रसूलुल्लाह जे ज़बानी बुधरा माफी त दे रसूलुल्लाह जी ज़बानी मुके बिशारत दे मौला जेकर माफ नथो करी वो मुके हिते अजाब दे मुके कयामत वारे अजाब खां बचा हदीस पाक में इंदो आ तो अल्लाह जे खौफ में अल्लाह जे डप में जेकॾहिं माकोड़ी जे मथे बराबर माकोड़ी जो मथो केॾो हूंदो या राई जे दाणे बराबर नबी पाक जे उम्मती जे अख मां लुड़क किरंदो आयो रब जे गज़ब खे थदो करे छॾींदो आहे जॾहिं रुनू अल्लाह पाक जिबरील अमीन खे मोकिलियो जिबरील वञ मुझे महबूब खे जो महबूब मुझे उन बाने के घुराए करे तव्हां बिशारत ॾियो त मां रब उन जी माफ़ी जो ऐलान फरमाए छॾियो मां मालिक उनखे मां फरमाए छॾियो यफ़अल अल्लाहु मा यशा मां रब मलिक मर्ज़ी जो मालिक आहियां मूंखां केरु पुछण वारो न आहे पोइ रुनो मुंहिंजी दरबार में गड़गड़ाए इहो रब्बुल आलमीन जो दस्तूर आहे मुंहिंजी आदत आहे जेको मूं रब जी दरबार में साइल बणिजी ईंदो आहे उहो ख़ाली हथनि कोन मोटंदो आहे त पहिरीं प्यारा पंहिंजो पाण खे साइल बना रब जी दरबार में झुकी करे सजदा करे गुनाहनि जी माफ़ी घुरी करे अल्लाह खे अर्ज़ कर मालिक मिठा जेको थी वियो सो थी वियो आइंदे लाइ वाइदो तो करां नमाज़ न छॾबी नमाज़ सब खां पहिरीं नमाज़ असांजे मथां फर्ज़ थी आहे फजर जी नमाज़ कहिड़ी घणियूं रकातूं 2 रकातूं फर्ज़ 2 सुन्नत आहिनि ये नमाज किए मिली किथा ये नमाज आई अब जेको थकी पियो सो हथ मथे खणे अल्लाह तबारक व तआला जो प्यारो नबी हजरत सैयदना आदम अला नबीना व अलैहि सलातु सलाम साईं रहंदा है जन्नत में तो रब्बुल आलमीन हजरत आदम अलैहि सलातु सलाम के फरमाए प्यारा आदम अलैहि सलाम ही जो को हिकड़ो वण आहे शजर ममनुआ इन जे वेझो तू न वञ हजरत आदम अलैहि सलातु सलाम वो वण खाधो पंहिंजा माण्हू चवंदा बाबा इंसान आहे खता आहे खता गुनाह त हजरत आदम अलैहि सलाम का थी चवंदा न सही इंसान गुनाह गुनाह त हजरत अस्तगफिरुल्लाह अल्लाह जो नबी मासूम होंदो आहे याद रखो नबूवत का बाद या नबूवत का पेरी अल्लाह जो नबी जो को होंदो आहे वो छा होंदो आहे बाबा मासूम होंदो आहे हाने ये जो को वण साईं जिन खाधो इन में पे रब जो किरोड़ हां हिकमत हुई हां जे करे हजरत आदम अलैहि सलाम वो वण न खाए हा त रब जन्नत मां बाहर कौन कढे हां जी कौन कढे हा जे हजरत आदम अलैहि सलाम जन्नत मां बाहर न अचे हा तो पो तव्हां असां किथां अचूं पो चाचो अयूब किथां अचे आ जो वरी जलसो कराया ऐं कराची काची तव्हांखे वाइज़ कीअं ॿुधायां जेकॾहिं पंहिंजो ॾाॾो ई न अचे हा त पां कीअं अचूं हा इन में रब जूं हिकमतूं आहिनि बहरहाल साईं जिन खाधो अल्लाह पाक फरमाए आदम अलैहि सलाम जन्नत मां बाहर
साईं जो जेको नुज़ूल थियो आहे उहो थियो आहे रण कच्छ जी सरज़मीन ते। अम्मा हवा सरज़मीन जिद्दा में। पर जेको हज़रत आदम अलैहिस्सलाम खे जॾहिं जन्नत मां ॿाहिरि कढियो वियो उहो विची नमाज़ जो टाइम हो, असर नमाज़। जीअं जीअं सिज लहंदो वियो ऊंधाई ईंदी वई। हज़रत आदम अलैहिस्सलाम कॾहिं ऊंधाई ॾिठी कोन्हे, जन्नत में रहंदो हो। जो ऊंधाई आई सॼी रात पशेमान, सॼी रात परेशान, मौला ही छाहे ऊंधा अंधोकार, काश ॾिसण में नथी अचे, काश नज़र नथी अचे। मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो रुवंदे परेशानी पशेमानी में हज़रत आदम अलैहिस्सलाम रात गुज़ारी आ। मुंहिंजा प्यारा जॾहिं रात गुज़री वई आ, फजर जो टाइम क़रीब आयो आ, रोशनी मोटी आई आ। अल्लाह जो नबी हज़रत आदम अलैहिस्सलाम ख़ुशि थियो त रब मुंहिंजी ऊंधाईअ मां जान छॾाए, अल्लाह पाक मूंखे रोशनी अता फरमाई आ। मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो उन ख़ुशीअ जे आलम में हज़रत आदम अलैहिस्सलाम बरकातूं शुक्राने जो नफ़िल पढ़ियूं हुयूं। उहे अल्लाह पाक खे एतिरियूं पसंदि आयूं जो रब पाक फरमायो, मुंहिंजा महबूब इहो मां तव्हांजी उम्मत जे लाइ रखी तो छॾियां, महफूज़ तो करे छॾियां। जॾहिं अव्हांजा उम्मती ईंदा फजर जे वक़्त में फर्ज़ फरमाइंदो सान, जॾहिं अदा कंदा त मुंहिंजा हबीब फर्ज़ जो बि सवाब माणींदा, त हज़रत आदम अलैहिस्सलाम जी नमाज जो बि सवाब माणींदा। केॾो सवाब आहे। पोइ दिलि छो नथी चवे फजर नमाज़ पढ़ण जी? उन खां पोइ ज़ोहर जी नमाज़। अब घणियूं रकातूं? 4। हेॾा असांजे पासे 6 पढ़ंदा, अवां घणियूं पढ़ंदा आहियो? 4 रकातूं फर्ज़। कीअं मिलियूं? अल्लाह जो प्यारो नबी हज़रत सैयदना इब्राहिम खलीलुल्लाह अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह से फरमाए, इब्राहिम उठ मुंहिंजी राह में कुर्बानी कर। हाणे इहो मौज़ू ॿिए पासे वेंदो। बहरहाल आख़िर में हुकुम थियो त इब्राहिम जेका तुंहिंजी प्यारे में प्यारी शइ आहे उनखे कुर्बान कर। साईं सम्झी विया त इशारो हज़रत सैयदना इस्माइल अलैहिस्सलाम ॾांहुं आहे। पाण पंहिंजे बच्चे खे वठी करे वादी मक्का में आया, सॼो ख्वाब बयान करे ॿुधायूं। हज़रत इस्माइल अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया, बाबा तव्हां परेशान न थियो, तव्हांखे जीअं रब हुकुम कयो आहे उन जी तामील करियो, इंशाअल्लाह तव्हां मूंखे साबरीन मां पाईंदा। पोइ पाण वसियत कई हज़रत इस्माइल, बाबा मुंहिंजी 3 वसियतूं हिन ते अमल कजे, बाक़ी तूं तोखे जीअं खपे तीअं कजे। बाबा पुट कहिड़ियो? हिकिड़ो त जॾहिं तव्हां मूंखे ज़बह करण जे लाइ लेटायो मुंहिंजा हथ ॿधजो, पेर ॿधजो। पुट छो? पर बाबा आख़िर मुंहिंजे हलक ते, मुंहिंजे नड़ीअ ते, मुंहिंजे गले ते छुरी हलंदी, खून निकिरंदो, नसूं कटबियूं, ऐं जानदार आहियां, मूं में साह आया, फथड़ंदुसि, हथ पेर हणंदुसि। थी सघे तो मुंहिंजे हरकत जे करे, हथ पेर हलाइण जे करे मुंहिंजे जिस्म जो को रत जो फुड़ो तव्हांजे कपड़नि ते लॻे, मतां इहा बेअदबी थी पवे, मतां इहा बेअदबी थी पवे। छो त वहंदड़ जेको रत हूंदा उहो पलीद हूंदा। ऐं उन खां पहिरीं तव्हां पंहिंजी अखियुनि ते पटी ॿधजो। पुट इहो छो? बाबा 90 साल जी उमिरि में आऊं तोखे मिलियो आहियां, 90 साल जी उमिरि में तूं कोराड़ो आहीं, वॾी तुंहिंजी उमिरि आहे, हींअर तूं सिधो बीठो आहीं, पर जॾहिं तुंहिंजो हिकिड़ो पेर मुंहिंजी चेल ते हूंदो, ॿियो पेर मुंहिंजे मथे जे मथां पासे में हूंदो, ऐं मुंहिंजे वारनि खे झले करे जॾहिं तूं मुंहिंजे हलक जे मथां छुरी रखंदे, थी सघे तो तुंहिंजी दिलि फाटी पवे। उन जे करे पट्टी ॿधी छॾ, न तूं मूंखे ॾिसे, न को वसवसो तुंहिंजी दिलि में अचे।
उन खां बाद जॾहिं मां शहीद थी वञा, मुंहिंजो इहो खून आलूदा रत मां रंगियल कमीस मुंहिंजो जुबो खणी वञी मुंहिंजी अम्मा खे बतौर सलाम ॾिजां ऐं चइजां त सैयदा तुंहिंजो शहज़ादो उन रब जी दरबार में वियो आहे जेको तो मां खां करोड़ हिसा ज्यादा महिरबान आहे। इहे साईं जन छा फरमाई ही पंहिंजे वालिद साहब खे वसियत फरमाई, छो त इम्तिहान हो। पोइ इहो ई साॻी इम्तिहान जॾहिं सैयद शोहदा हज़रत इमाम हुसैन अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जे मथां आयो, करबला जे तरफ़ हिजरत करण खां हिकड़ी रात पहिरीं साईं मक्के पाक में सुता पिया हा त मदीने वारे साईं ज़ियारत कराई। पाण फरमायूं पुट इम्तिहान ॾाढो सख़्त आहे, जबल हली वेंदा, पहाड़ हली वेंदा, पखियुनि जी परवाज़ ख़त्म थी वेंदी, दरियानि जी रवानगी रुकजी वेंदी, मलाइका अल्लाह तबारक व तआला जी दरबार में ताज्जुब जूं तस्बीह पढ़ंदा। ओ शाम मुल्क ताईं जितां भी पत्थर खजबो उन जे हेठां खून निकरंदो। हुसैन जेकर इम्तिहान बर्दाश्त करे सके तो ठीक आ, न बर्दाश्त करे सके तो मां मुस्तफा के ॿुधा, मां रब जी दरबार में दुआ घुरा अल्लाह पाक इम्तिहान टारे छॾे। अर्ज की मुंहिंजा नाना हुसैन जे अंदर तो मोहम्मद जो खून आहे, खातून जन्नत जो खून आ। महबूबा मूं तुंहिंजी ज़बान सां ॿुधो हो हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम इस्माइल अलैहिस्सलाम के ज़बह पे कयो, अखियुनि ते पट्टी ॿधी ही, मता पे वारी मोहब्बत गालिब अची वञे। मुंहिंजा लजपाल मोहम्मद तोसां वाइदो आहे, हुसैन अख ते पट्टी न ॿधंदो, हुसैन अख ते पट्टी न ॿधंदो। हुसैन हिननि हथनि में अली अकबर खणंदो, अली असगर खणंदो, अब्बास अलमदार खणंदो, कुछ न हूंदो। बस जेकॾहिं हूंदो तो दुआन जी जरूरत आना ना कर, बल्कि वसाइन कम मुहिंजो। दुआन जी जरूरत आना ना कर, बल्कि वसाइन कम मुहिंजो। सिर निज़े ते धड़ करबल में कुरान बुधाइन कम मुहिंजो। बहरहाल हजरत इस्माइल अलैहिस्सलाम वसियत करे। मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो, अल्लाह जे प्यारे नबी हजरत इब्राहिम खलीलुल्लाह जॾहिं छुरी हलाया अल्लाह जे दरबार में मलाइकन अर्ज कयो, मौला अजीब तुंहिंजी कुदरत आ, या इलाहुल आलमीन। अॼु हिकिड़ो नबी ॿिए नबीअ खे ज़बा करे रहियो आहे, अॼु तारीख़ में पंहिंजे पुट खे मालिक जी रज़ा जे लाइ ज़बा करे रहियो आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो, अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जो रहमती दरिया जोश में आयो आ। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात फरमायो, जिब्रील जन्नत मां दुंबो खण इब्राहिम अलैहिस्सलाम जे कदमनि में ॾेई इस्माइल अलैहिस्सलाम के बचाणो आ, आजाद करणो आ। इहो इम्तिहान आ, मां रब हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम के इम्तिहान में पास फरमायो आहे। मदीने जे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एक मरतबा जिब्रील खां पुछो त जिब्रील नबियन ती पैगाम पहुचाइण तुंहिंजी ड्यूटी आहे, कॾहिं को एमरजेंसी तो कोई हुकुम मिलियो जिनजी तो फौरन तामील कई हुजे ऐं वो काबिल ज़िक्र हुजे? अर्ज़ के राणा मूंखे त हमेशा एमरजेंसी हुकुम थींदा, पर ॿ हुकुम अहिड़ा आहिनि जेके काबिल ज़िक्र आहे। साईं फरमायो केड़ा? जी राणा, जॾहिं हज़रत यूसुफ अला नबीना व अलैहि सलातो सलाम के भाइरनि उन खूह में उछलायो, उन हज़रत यूसुफ अलैहि सलातो सलाम के ॿधी रसन में बस हथ कढिया, रब मूंखे फरमायो त जिब्रील पहुच यूसुफ अलैहि सलातो सलाम के खूह जे तर में किरण न ॾिजां।
पो महबूब जन्नत मां परवाज़ करे उन खूह अंदर आयुस। मां पंहिंजी परन ते खणी यूसुफ अलैहिस्सलाम खे खूह जे किनारे ते विहारियो। ऐं ॿियो मूंखे एमरजेंसी हुकुम तॾहिं मिलियो जॾहिं इस्माइल अलैहिस्सलाम जे हलक मुबारक ते छुरी हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम रखी चुको। बस हलाण जी देर रब मूंखे फरमायो फौरन तूं बि वञ जन्नत जो दुंबो बि खणी वञ। पोइ महबूबा उते बि आउं पहुतुसि। अल्लाह जो फज़ल आहे, अल्लाह पाक मूं जिब्रील खे इहा ताक़त ॾिनी आहे। बहरहाल हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम सलामती सां बची विया। जॾहिं छुरी हली वई दुंबो ज़बा थी वियो, खून निकितो। अव्हांखे ख़बर हूंदी आहे जानवर जॾहिं ज़बा थींदो आहे त उनजे जिस्म मां जेको खून निकिरंदो आहे उहो गरम खून हूंदो आहे। साईं जे पेरनि मुबारकनि में जॾहिं गरम खून अची गुज़रियो, अखियुनि ते पटी बदिली, पाण सम्झो मुंहिंजो बच्चो अल्लाह खे प्यारो थी वियो। जो अखि तां पटी लाइन त दुंबो पियो तड़पे। इस्माइल अलैहिस्सलाम सलामत सां बीठो आहे। पाण ख़ुशि कोन थिया, डिॼी विया त शायदि मुंहिंजी रब क़ुर्बानी क़बूल कोन कई। जिब्रील आयो, अर्ज़ के त सोना रब तो फरमाए इब्राहिम अलैहिस्सलाम मां रब तुंहिंजी क़ुर्बानी क़बूल कई आहे। ऐं रब तोखे आज़माए रहियो हुउसि, ऐं तुंहिंजो इम्तिहान वठी रहियो हुउसि। तूं इम्तिहान में पास थी वियो आहीं। जॾहिं इहा ख़बर मिली त पाण शुक्राने जे तौर ज़ोहर जे वक़्त में अॻीअ जे वक़्त में 4 रकातूं नफ़िल अदा फरमायूं हुयूं। रब खे एॾियूं पसंदि आयूं जो अल्लाह सी फरमायो महबूबा इहो तुंहिंजी उम्मत जे लाइ रखी थो छॾियां। जॾहिं ज़ोहर जे टाइम ते पढ़ंदा फर्ज़ जो बि सवाब माणींदा त इब्राहिम खलीलुल्लाह जी नमाज़ जो बि सवाब माणींदा। उन खां बाद असर जी नमाज़, विची जी नमाज़। हज़रत यूनुस अलैहिस्सलाम मच्छी जे पेट में, उहा मच्छी वरी ॿी मच्छी जे पेट में। उहा मच्छी एॾी हुई जंहिंजे पेट में अल्लाह जो नबी हज़रत यूनुस अलैहिस्सलाम आयो। ऐं पोइ उन मच्छी जे मथां बि का एॾी मच्छी हावी थी जेका उन मच्छी खे खाई वई। अल्लाह जो नबी मच्छी जे पेट में, उहा मच्छी ॿी मच्छी जे पेट में, उहा मच्छी वरी समुंड जे पेट में। ज़माने दराज अल्लाह जी मखलूक, अल्लाह जी कुदरत आहे। हदीस पाक में ईंदो आहे साहबन सगोरन फरमाए त नबी साईं असांखे हिकिड़े जहाज ते मोकिलियो, खजूरूं ॾिनियूं। पोइ पहिरीं ॾींहुं असां 12 खजूरूं खाधियूं, पोइ 8 खजूरूं, पोइ 3 खजूरूं, पछाड़ी हिकिड़ी खजूर मिली। हिकिड़ी खजूर खाई पाणी जो प्यालो पी छॾियो, जिहाद करणो आहे। इहे बि गुलाम आहे। पाण फरमाए पोइ असां दुआऊं घुरियूं। अचानक हिकिड़े ॾींहुं रब्बुल आलमीन असांजी महिमानी कई। महिमानी छा कई जो अल्लाह पाक समुंड मां हिकिड़ी मच्छी खे ॿाहिरि आंदो। हिकिड़ी मच्छी ॿाहिरि आई, पोइ उनखे असां खाधो। उनजी वोह, उनजो तेल असां जिस्मनि ते लॻायो। उहा मच्छी एॾी ही जो उन मच्छी जो जेको कंडो हूंदो आहे, कंडो असां बकरा फरमाए त उन कंडे खे असां हीअं बिहारे उनजे हेठां असां उठ गुज़ारियो, उठ गुज़री वियो, उठ गुज़री वियो। एॾी अल्लाह जी मखलूक है। बहरहाल अल्लाह जो नबी यूनुस अलैहिस्सलाम मच्छी जे पेट में, उहा मच्छी ॿी मच्छी जे पेट में। मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो, वक़्तु गुज़रंदो वियो आहे, ज़मानो हलंदो रहियो आहे। हिकिड़े ॾाढ़े जॾहिं उहा मच्छी समुंड जे किनारे ते आई आहे, अल्लाह जो प्यारो नबी हज़रत यूनुस अलैहिस्सलाम सलामती सां ॿाहिरि आयो आहे। जान बतिया रब जे दरबार में शुक्राने तौर पर विचीअ जे टाइम ते 4 रकातूं नफ़िल हज़रत यूनुस अलैहिस्सलाम पढ़ियूं हुयूं। अल्लाह पाक फरमायो ऐ मुंहिंजा प्यारा महबूब, इहो बि तव्हांजी उम्मत जे मथां फर्ज़ फरमाईंदुसि। जॾहिं अदा कंदा फर्ज़ जो बि सवाब माणींदा त यूनुस अलैहिस्सलाम जी नमाज़ जो बि सवाब माणींदा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। उन खां बाद असर जी पंहिंजो मगरिब जी नमाज़, सांझी नमाज़ का नमाज 2 रकातूं का 4 रकातूं, मगरिब जी नमाज घणियूं रकातूं 3 रकात। अल्लाह जो नबी हज़रत ईसा अलैहिस्सलाम साईं वेठा हा,
के अचण वारे चयो त साईं ॿाहिरि जेके माण्हुनि से चवनि पिया त माज़ अल्लाह सुम माज़ अल्लाह हज़रत ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जो पुटु आहे। अस्तगफिरुल्लाह नकल कुफ्र कुफ्र मबाश उनखे तव्हां चयो आहे या पंहिंजी तरफ़ां दॿीनि पिया। पाण फरमायूं अल्लाहु अकबर अल्लाह ताला लम यलिद वलम यूलद न कंहिंजो पे आहे न कंहिंजो पुटु आहे। माण्हू कहिड़ी बकवास कनि सो साईं जलाल में अची उथिया फौरन दिल में ख्याल आयो ईसा अलैहिस्सलाम माण्हू त चवनि पिया पर पहिरीं तूं निमाज़ पढ़ी मालिक खे सजदो करे ॾेखार त मौला मूं कोन चयो आहे आउं त तुंहिंजो आबिद आहियां तूं मुंहिंजो माबूद आहीं तू मुझो खालिक आहीं मां तुझी मखलूक आहियां तू साहिब ज़ादो सुपरी मान सोरो नौकर बेहद करिया बंदगी हथ बधी हाज़िर दोस्त तुंहिंजो दर छॾी दिस न ॾींहुं क़यामत मुंहिंजा प्यारा दोस्त बुज़ुर्गो अल्लाह जो प्यारो नबी हज़रत ईसा अलैहिस्सलाम बरकातो नफ़िल शुरू कयो आहिनि। हेॾा साईं जी अम्मा हज़रत मरियम खे ख़बर पई आहे त अल्लाह जो नबी ईसा अलैहिस्सलाम जे बारे में मानने हीअ ॻाल्हि कई आहे पाण जलाल में आहिनि। अम्मा मोटी आई आ त वञी पंहिंजे बच्चे खे समझाया पुट लोक मौका माननि जे ॻाल्हियुनि ते न लॻ माण्हू ॻाल्हियूं कंदा रहंदा माननि खे छॾे ॾे। मुंहिंजा प्यारा जीजल अम्मा आई आ ॾिसे त अल्लाह जो नबी ईसा अलैहिस्सलाम नमाज़ पढ़ी रहियो आहे। तो सैयदा जो आहे नमाज़ पढ़े तो पाण बि पुठियां नमाज़ में शुरू थी वियो पर हज़रत ईसा अलैहिस्सलाम हिकिड़ी रकात पढ़ी चुको ॿी रकात लाइ बीठो हज़रत ईसा अलैहिस्सलाम 2 रकात पढ़ी सलाम फेरियो तो हज़रत मरियम जी अञा हिकिड़ी रकात थी साईं सलाम फेरियो हाणे उथिया त हज़रत सैयदा मरियम हिकिड़ी रकात ते ई सलाम फेरे छॾियो त हाणे जेकॾहिं ॿाहिरि निकिरियो त ॿाहिरां त हुनखे सॾु कोन करे सघंदी हिकिड़ी रकात ते सलाम फेरे साईं खे सम्झाई इहो मां पुट जो नफ़िल हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो 2 रकातूं अम्मा मरियम जी हिकिड़ी रकात अल्लाह खे एॾियूं प्यारियूं लॻियूं एॾियूं पसंदि आयूं जो रब सी फरमाए महबूब हज़रत मरियम ऐं हज़रत ईसा अलैहिस्सलाम जूं 3 रकात मिलाए करे तुंहिंजी उम्मत जे मथां फर्ज़ तो फरमाई जॾहिं अदा कंदा त ईसा अलैहिस्सलाम ऐं अम्मा मरियम जे नमाज़ जो भी सवाब माणींदा त फर्ज़ जो भी सवाब माणींदा। उन खां बाद सुम्हणी नमाज इशा जी नमाज अल्लाह जो नबी हज़रत मूसा अलैहिस्सलाम बकरियूं चारींदा पाण बकरियूं चारींदा ऐं बकरियूं चारण नबी साईं जी भी सुन्नत आहे। जेकॾहिं तव्हां बलूचिस्तान जा माण्हू आहियो बलूचिस्तान वारनि जो ज़्यादातर गुज़र सफ़र मुंहिंजे ख़्याल में बकरियुनि ते हूंदो आहे। तव्हां न जेकर घर खां बकरियूं चारण कढी वञो इन इरादे सां इन नियत सां त बकरियूं चारण मुंहिंजे दिलबर मोहम्मद जी सुन्नत आहे त तुंहिंजूं बकरियूं बि चरी पवंदियूं रसूलुल्लाह जी सुन्नत बि ज़िंदा थी पवंदी रसूलुल्लाह जी सुन्नत बि ज़िंदा थींदी। साईं फरमाए मुंहिंजी सुन्नत जी हिकिड़ी सुन्नत खे जेको ज़िंदा कंदो अल्लाह से उनखे 100 शहीदनि जो सवाब ॾींदो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम पियो बकरियूं चारे पाण अल्लाह जे ज़िक्र में मस्त लॻा पिया बकरियूं जबलनि में बि चरनि पाण ज़िक्र कंदे कंदे अचानक जो ख्याल कयूं तो रात जा 10-11 थी विया पाण चयो अरे रात थी वई मुंहिंजी अम्मा पुठियां अकेली आहे ऐं अम्मा रोज़ खीर पीअंदी आहे पोइ आराम कंदी आहे। अॼु जेकॾहिं अम्मा नाराज़ थी सुती हूंदी त मुंहिंजो रब बि नाराज़ थी पवंदो। सो पाण जल्दी जल्दी उन जबलनि मां बकरियूं कढी घर आया बकरियुनि खे वाड़ी में बंदि करे डोड़ विझी घर में वञी ॾिसनि त अम्मा साइण अञा जागी रही आहे तस्बीह पई पढ़े अम्मा वेठी आहे हा पुट वेठी आई पाण विया बकरियुनि मां खीर कढी आया अम्मा साइण खे ॾिनो मां खीर पीतो वरी दिल में ख्याल आयो त जल्दी में बकरियूं जबल मां कढियूं न अलाए का बकरी पुठियां रहिजी वई हुजे वाड़ी में अची बकरियूं जो गणे त सभु बकरियूं सलामत आहे का बकरी पुठियां रही कोन आहे पाण एॾा ख़ुशि थिया रब जी दरबार में वाला मुंहिंजी मां बि नाराज़ कोन थी मुंहिंजी बकरी बि का ज़ाया कोन थी शुक्राने तौर 4 रकातूं नफ़िल पढ़ी
अल्लाह पाक फरमायो हबीब यो भी तुझी उम्मत ला तोहफो आहे मुझा महबूब जने अदा कंदा त फर्ज जो भी सवाब मानीदा हजरत मूसा अलैहिस्सलाम जी नमाज जो भी सवाब मानीदा। हाणे तव्हां तारीख़ इस्लाम खणी ॾिसो ये फजर ज़ोहर असर मगरिब इशा ये कंहिं बि नबी जी उम्मत ते इन टाइमनि में फर्ज़ कोन हुई। नमाज ज़रूर फर्ज़ हुई पर उहे टाइम वक़्त ॿिया हूंदा। ये 5 वक़्त सिर्फ़ रसूलुल्लाह जी उम्मत जे लाइ ख़ासि आहिनि। मुंहिंजे महबूब मदीने वारे फरमाए त जॾहिं मुंहिंजो उम्मती बीहंदो आहे मां मुस्तफ़ा जूं अखियूं थधियूं थी पवंदियूं आहिनि। अल्लाह पाक तव्हां सां सभिनी खे पाबंदी सां नमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। रब्बुल आलमीन तव्हां असांखे रसूलुल्लाह जो अदब नसीब फरमाए। अल्लाह पाक मुंहिंजो चवण अवां जो ॿुधण क़बूल फरमाए ऐं रब्बुल आलमीन चाचा सेठ मोहम्मद अयूब साहब जी हिन कोशिश मेहनत खे पंहिंजे दरबार में क़बूल फरमाए। वमा अलैना इल्लल बलाग या नबी